पाकिस्तान के ॾियारे ते शकर पड़िया ग्राउंड इस्लामाबाद में कुठाल तकरीब में पाक फौज के दस्तन सदर ममनून हुसैन समेत वज़ीर आज़म नवाज शरीफ, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं ॿियनि आला फौजी ऐं सिविल ऑफिसरनि खे सलामी ॾिनी। इन मौक़े ते पाक फौज जे औरतुनि वारी विंग जो दस्तो बि अॻु हो। फ्लाई पास्ट में F-16, JF-17 ऐं मेराज जहाज़ बि शरीक थिया। सदर ममनून हुसैन जे अचण ते बिगल वॼाए ऐलान कयो वियो। बगी में सवार सदर ममनून हुसैन पंहिंजे ख़ासि घोड़े सवार दस्ते सां परेड में ग्राउंड में पहुतो। वज़ीर आज़म नवाज शरीफ, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सदर जी आजा कई। इन मौक़े ते सदर परेड में हिस्सो वठंदड़ फौजी दस्तनि जो मुआइनो कयो। बाद में सदर खे सलामी वारे चबूतरे आंदो वियो। इन मौक़े ते फौजी बैंड क़ौमी तरानो वॼायो ऐं सलामी ॾिनी। इन खां अॻु वज़ीर आज़म नवाज शरीफ परेड ग्राउंड पहुतो त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सामूंडी फौज जे सरबराह मोहम्मद ज़काउल्लाह ऐं ॿियनि संदसि आजा कई। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल ज़ुबैर मोहम्मद हयात, बचाव वारे वज़ीर समेत आला फौजी ऐं सिविल ऑफिसरनि खां सवाइ तकरीब में शरीक सभई माण्हुनि परेड ॾिठी। तकरीब में एयर चीफ मार्शल सुहेल अमान F-16 जहाज़ में एंट्री ॾींदे महिमाननि खे सलामी पेश कई। हवाई फौज, आर्मी ऐं नेवी जे जहाज़नि जी शानदार फ्लाई पास सबबि तकरीब में मौजूदु माण्हुनि में क़ौमी जोश ऐं जज़्बो भरिजी वियो।